नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चोटियारियो मां ख़बर ॾींदा हलूं त टंडो मिठा खान जे बाअसर वापारी सेठ राजकुमार उर्फ राजू ख़िलाफ़ माज़ूर ज़मींदार हसन राजड़ पंहिंजे ॿिनि पुटनि दोस्त अली ऐं माशूक राजड़ समेत एहतिजाज कंदे चयो त बाअसर व्याजखोर वापारी सेठ राजू मल व्याज मथां व्याज हणी असां सां ज़ुल्म कयो आहे। हिन चयो त समूरो फसल ॾियण बाद असांखे सिर्फ़ 2 लख रुपया बचत ॾिनी वई आहे। वापारी पंहिंजे मनपसंद अघनि तहत असांजे फसल जा अघ मुक़रर कया। फुटिन जे फी मण ते 1 किलो कटौती हुअण बावजूद असांजे फुटिन जे फसल ते 1 बजाय 2 खां 3 किलो कटौती कई है। जॾहिं त असां वापारी खां हिसाब किताब जो बिल घुरियो त बिल में 7 लख रुपए खां मथे व्याज लगायो वियो। असांजे फसल फुटिन में 750 मण जी आमदनी रकम 27 लख रुपया ॾेखारी वई है। वापारी व्याज जी रकम 7 लख रुपया समेत ख़र्च जी 25 लख रुपया ॾेखारे बाक़ी 2 लख रुपया बचत ॾिनी वई है। हिन वधीक चयो त अॻे बरसातनि सबबि फसल तबाह थी विया आहिनि। मथां वरी वापारी राजू मल व्याज मथां व्याज हणी ज़ुल्म करे छॾियो। हिन वधीक चयो त दवा भाण समेत हर शइ जा पहिरीं मथे अघ लगाया विया आहिनि। NSSP सांगड़ DIG शहीद बेनज़ीर अब्बास शीशन जज सांगड़ खां मुतालबो कंदे घुर कई है त व्याजखोर वापारी सेठ राजकुमार उर्फ राजू मल खिलाफ कानूनी कार्रवाई करे इंसाफ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।